अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडिसिरिया हो न्यू मेरान न्यूज़ कयूं था खबर शामिल के पिया हैदराबाद में रिपोर्ट फयाज़ बलोच जी। जाम शुरू में प्यार जो परणो कंदड़ खैरपुर नाथन शाह जे जोड़े तहफ़ुज़ की अपील कई है। खैरपुर नाथन शाह जे ॻोठ अली मोहम्मद चांडियो जे रहवासी नौजवान शाहनवाज़ पुट आशिक हुसैन चांडियो सिंधी बटड़ा वासण फिज़ा अली दी अमानला खमीसाणी सां सेशन कोर्ट हैदराबाद में निकाह करण खां पोइ जामशुरो पहुंची तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। इन्हनि साफ़िन अॻियां ॻाल्हाईंदे चयो त नालो फिज़ा है, मां अमानला खमीसाणी जी धीउ आहियां। मां सिंधी बटड़ा में रहंदी आहियां। मुंहिंजो शाहनवाज़ सां असांजी मङणी थियल हुई 2023 खां वठी असांजो रिश्तो थियल हुयो। हाणे असांजा घर वारा ज़ोर ज़बरदस्ती सां मुंहिंजो रिश्तो ग़लति कराए ऐं हाणे मुंहिंजी शादी ॿियनि था कराइनि ऐं मां शाहनवाज़ खे पसंदि कंदी आहियां। 2023 खां वठी असांजो रिश्तो थियल हुयो। पोइ असांजा घर वारा हाणे असांखे ज़ोर ज़बरदस्ती कनि था पिया। असां हाणे पसंदि जी शादी कई आहे कोर्ट में ऐं मां शाहनवाज़ सां पंहिंजी ख़ुशी सां पंहिंजी रज़ामंदी सां आहियां। मूं ते कंहिंजी ज़ोर ज़बरदस्ती न आहे। मूंखे कंहिं भॻवान आहे कयो। मुंहिंजे घर वारनि इहो पूरो केस कयो आहे मूं ते, मुंहिंजे घर वारनि ते, मुंहिंजे शाहनवाज़ जे अबू ते। उन्हनि जा जेके सौट आहिनि उन्हनि सां शाहनवाज़ वारनि सां को बि तालुक़ कोन्हे। उन्हनि जो को बि ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा न आहिनि, ईंदा वेंदा बि कोन्हनि के एतिरनि सालनि खां वठी। पोइ बि मुंहिंजे घर वारनि खे उन्हनि जे बारे में ख़बर बि आहे। पोइ बि उन्हनि ते कूड़ा केस कया अथनि, उन्हनि ते FIR कटराई अथनि। मां दरख़्वास्त थी कयां त जिथे मुंहिंजो आवाज़ वञी रहियो आहे, जेको मुंहिंजो आवाज़ ॿुधे थो, मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। सरकार खे मुंहिंजी अपील आहे त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मुंहिंजो अमन लाइ आहे, मूंखे उन मां ख़तरो आहे। ऐं मुंहिंजा भाउ अली रज़ा ऐं ग़ुलाम मुश्तबा इहे ॿई मुंहिंजा भाउ आहिनि। मुंहिंजो मामा असगर उन मां मूंखे ख़तरो आहे ऐं मामो मुंहिंजो सैफ़ुल्लाह खमीसाणी उन मां मूंखे ख़तरो आहे छो त उहे वॾी पोस्ट ते आहिनि। मल ऐं शाहनवाज़ जे घर वारा ऐं शाहनवाज़ उहो ग़रीब आहिनि, पर मूंखे हिन सां मोहबत आहे, हिन सां ख़ुशी आहे। बसि इन सां हिकु ज़िंदगी गुज़ारणी आहे। मां पंहिंजे घर वारनि खे खां वधीक कुझु नथी चवणु चाहियां। मां पंहिंजे घर वारनि खां को बि तालुक़ नथी रखणु चाहियां। मुंहिंजे लाइ हे ई काफ़ी